बीवी चती मेरा रब अकबर मंजूर करे ज़ैनब दे लफ्ज़ दुआ। मरहबा मरहबा मरहबा। अल्लाह तुझे दीन भेण जो चादर सलामत रखे। जे अली जे धी जे चादर ते हाय कया वरी बदो मेरा रब अकबर मंजूर करे ज़ैनब दे लफ्ज़ दुआ। भले वारो तो सजाद के इलाही रोईंदा आहियो न। ज़ैनब जेका पहिरीं दुआ घुरी आहे उहो ॿुधो। सजाद दे पाकर जी दे रवन में को खा गया दर्द भिराले। बीबी चेती मैं लख नहीं ओ बाज़ारा दी करी आप मेरी इमदाद आए कर। रोई रोई चेती मैं लख नहीं बाबे जे सामो वेड़े में घुमी न पई देता आए चेती मैं लख नहीं बाज़ारा दे मेरी आप करी इमदाद। रोई पियायो अल्लाह नमाज़ी पढ़ायो अल्लाह रोज़ेदार पढ़ायो अज़ादारो। हर कोई नमाज पढ़ंदो क़यामत ताईं नमाज पढ़ी वेंदी पर मूंखे कंहिं नमाज जो एहसास आहे जेको मां तव्हांजे झोलनि में मातम जो जुमिलो पढ़ा है। अल्लाह मान नमाज कोई जेके नहीं पढ़ना जिवे मातमी जी ज़ियारत करण थो चाहियां वरी ॿुध। नमाज़ कोई कंहिं नहीं पढ़ना जिवें पढ़ गए न भेण फिराए। कीअं पढ़ियो ॿुध। ओ हुसैन पढ़ी विच तीरा दे ते रसिया हुसैन पढ़ी विच तीरा दे रसिया विच अल्लाह मुझे भाजा दर्जात जन्नत फिरदौस में अदा गुलाम अब्बास का बुलंद फरमाए। खुदा उनके बच्चन जी भाइरन जी चाचन जी खानदान की जिंदगी दराज फरमाए ऐं उनके खानदान जा जेके जुमला मरहूमीन तव्हां असांजा दुनिया छॾे विया आहिनि अल्लाह उन्हनि जा बि दर्जा जन्नत फिरदौस बुलंद फरमाए। टाइम जी गुज़ाकर सां मां तव्हांजो हिकु मिंट बि ज़ाया न कयो आहे। अज़ादारो अज रात हुआ दुखी रात थी अचे जंहिं रात हुसैन चवंदा अध जी भाईवार ख़बर यारो मां चवंदो आहियां अध जी भाईवार करबला ताईं वियसि। करबला खां पोइ जेको ज़ैनब दुख ॾिठो उहो हुसैन खां वधाए क़दम रखियो। मरहबा मरहबा चाचा मोहरम वो मल्हाईंदो जंहिंजी ज़िंदगी हूंदी ये समझो थी सके तुंहिंजे मुंहिंजे ज़िंदगी जी आख़िरी मजलिस हुजे। अल्लाह कंहिं दुख दर्द में न रोआरे। खुदा तव्हांजे दीन भेणनि जा बुर्ग सलामत रखे। मां हकीर जी दुआ थो ओ मातमियो
छो त अली अमीर भी चयोसि न औलाद जॾहिं ॼम हुई बादशाह जो आख़िरी लम्हो हुयो ज़ाहिरी दुनिया ते रोईंदे रोईंदे अली चयो हुयो मुंहिंजो ॿ कम मुंहिंजी औलाद अधूरा रहिजी वञनि था केरु पूरा कंदो पुटनि चयो बाबा कहिड़ा कम अधूरा अमीर चयो हिकु मुंहिंजो ख़ुतबो ॿियो मुंहिंजो सजदो शियो आहे मजलिस माज जो हली खां वठी ॿुधनि था आयो आहे त हाय तुंहिंजी तड़पी निकिरंदी अज़दारो ते अञा पुटनि मां कंहिं जवाब न ॾिनो हुयो या हयावन वारी धी ॻाल्हायो रोई चए थी बाबा ॿिन्ही मां जेको ॾुखियो कमु हुजे न सवलो ॾे पुटनि खे ॾुखियो धी जे दफ़े करे आवाज़ आयो ॾुख जेको आहे उहो शराबनि में ख़ुतबो आहे सजदो हुसैन चए थो बाबा मां पूरो कंदो मां बाबा ईअं कंदुमि जो तूं सर सजदे में रखियो हुयो न खयो बि तो पाण हुयो मातमी जी ज़ियारत कया इन जुमिले ते हुसैन चए थो मां सजदो ईअं पूरो कंदो मां जो सर रखंदुमि पाण खणंदो शिमर न सम्झो मुंहिंजो जुमिलो कातिल खणंदो आलिया चए थी बाबा ख़ुतबो मां पूरो कंदमि शराबनि जी बाज़ार हूंदी दरबार हूंदी दावत तई धी जो जॾहिं ख़ुतबो पढ़ाई न शाम अचिजांदा सजाद मौला रवायत कनि था जॾहिं शाम में आलिया कदम रखियो न ऐं चई मां ख़ुतबो पढ़ां त सॼे खपे ॾिसणु लॻी मां पुछो मां कंहिंखे था ॾिसो फरमाए था पुट मूंसां बाबे वाइदो कयो तूं ख़ुतबो पढ़जां मां ईंदोमांइ ॾिसां थी मुंहिंजो बाबो किथे आहे अज़ादारो करबला 3 सफ़रनि मुंहिंजे साईं जा हिकु बाबे जी शाही ॾिसण वई कूफे उते वार खुलियसि ॿियो अज़ादारो भाउ सां गॾु आई हुई करबला 9 ॿाहिरि घुसी वयसि मातमियो शाम जो क़ैदू निभाए हिकु नंढड़ी साइण शाम में दफ़न करे क़ब्र सकीना ते हथ रखियो ऐं तूं अकेली आहीं मुंहिंजो तोसां वाइदो आहे ज़ैनब मोटी अज़ादारो जॾहिं नाने जे रोज़े ते आई न वापसि त मुंहिंजी आलिया साइण हिकु गंढ खोली हुई जेका हां सां रोई चयो नाना कोई परदेस वेंदो आहे पंहिंजे लाइ तोहफ़ा आणींदो आहे मां तुंहिंजे लाइ तोहफ़ो आंदो आहे बर्दाश्त कंदे क़ब्र नबी हलण लॻी हा पुट उहो चोलो कढे जेको 10 जे ॾींहुं हुसैन ग़रीब खे पातल हुयो मरहबा मरहबा जंहिंखे 950 ज़ख़्म हुया मुलाज़िम जॾहिं रखी न नबी जे क़ब्र ते अज़ादारो मोहम्मद जी क़ब्र अहिड़े ताईं हलण लॻी आवाज़ आयो नाना तूं चोलो नथो बर्दाश्त करे ज़ैनब त अखियुनि सां गुसल मरहबा चाचा बचन माशार अथनि अल्लाह धीअनि भेणनि जा बुरका सलामत रखे बुज़ुर्गनि जी दुआ अची वई जवाननि मातम कयो मूंखे त पंहिंजी हिसे जी बुखाण मिली वई आहे मां तव्हांजी इबादत खे वधाइण ख़ातिर अज़ादारो नाना एॾो तुंहिंजे पुट खे मारियनि एॾो तुंहिंजे पुट खे मारियनि जो साम्हूं वारो बंदो अगरि पोइ खे ॾिसे न हुसैन जे ज़ख़्मनि मां नज़र अचे मरहबा मरहबा बाक़ी ईमान चवनि था करबला जी रवायत घटि बयान कई आहे पर हिकिड़ो जुमिलो मां तव्हांखे अर्ज़ कई वञा अज़ादारो अगरि मोमिन क़ब्रनि में सुतल हूंदनि न हुते बि हाय कंदा कंहिं पुछो मौला तव्हां ॾाॾे जी गुरबत बयान कयो फरमाइनि था हिकु जुमिलो ॿुध मुंहिंजे ॾाॾे खे करबला में एॾो मारनि जो हे मुंहिंजे हथ में मुंडी ॾिसंदो न इन अक़ीक़े जी जेका टिक आहे इन टिक जेतिरी जा बि हुसैन जी ख़ाली न हुई जाते भेणियूं बोसो पयूं वठनि उतां मोह रत में भरिजी पियो वञे मरहबा मरहबा हुसैन जी महारानी अज़ादारो
मां मुख्तसर कया लबो बसोना बियो दफो सजाद जेवर पाता फरमाइन था बाकिर चौवनी फूफी के दुआ कजा असां शाम था वजो मां पढ़ियो मजमून जाने वाली आ छो त अज मुझे साईं जी शहादत दी रात पई एक रवायत मुताबिक ओ मातमियो मिंबर हुसैन जी इज्जत गवा चेती मां भी गड हलंदम अच्छा अम्मा दुखिया सफर पर मैं था मुझा राह डिठल है मुझा ये राह डिठलन मां अकेलो तुखे वचन लड़ी दम बियो मुझो पांचो वतन ना शाम बीवी चेती जे मुल्क में हर दीवार पे मुझो खून लगला मां उन वतन ते वजणी आ उते मुझी कब्र बणनी आ अज़ादारो ते जी फिजा वेठी चेती मां भी हलंदम रोई चेती अम्मा तू बुढ़ड़ी थी वई आवाज आयो ज़ैनब तोखे खबर ना है मां मोहम्मद का जिंदगी नदी जलावर थी वस्तो वेलो हुयो न रसूल खुदा जो मुखे दे घुर मां छा घुरा चई न जरूर घुर मां तोड़े इशारो करे चयो जेसी ताई ज़ैनब जिंदा हुजे ऐं हुसैन मां भी जी हरी रहा अज़ादारो ते मुख नबी पुछो हुयो ते छो दुआ थी घुरे अली ज़हरा जे ला घुर हसन ऐं उम्मे कुलसूम जे ला चे वधीक मुखे काई खबर ना है जने अदरा जो टाइम थींदो आ हर कोई सुतो पियोंदो आ भेण भा सामो दीवार जे कुंड में वनी वेहंदान रोई रोई चेती ये गालियों कंदान ज़ैनब शाम जो गालियों कंदी आ हुसैन करबला जो रोई रोई केड़ियों गालियों कंदान फिजा चेती मां ये चयो मां हुसैन एक लकीर पाइंदो आ जेको बुधाइंदो तस ज़ैनब हे मुझो करबला जो शहर है हाय हिते मुझो औन दफन थींदई हिते मोहम्मद हिते अकबर हिते असगर हाय कजा जे साईं ज़ैनब जो आज दुख रखी दिल में बैठो आ अज़ादारो भी रोई रोई चेती अच्छा सब कई कब्रों बुधाईंदी त ज़ैनब मिटाए छडींदी आ रोई चंदी त सबनी जो कब्रों बुधाए तो भेण दी कब्र काथे आ हुसैन चंदो त नरवार तू शाम में मरदी मरहबा 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 हुसैन जी महाराजी अज़ादारो खुदा की इज्जत गवा ते चेती अम्मा फिदा ता बुढ़ड़ा थी वया आयो तू छती वने आवाज है मुझी मजबूरी आ मां पुट के छड़े नथी सगा इयो जुमलो आ खुदा गवा जिथे जे पड़वा न चाचा से बुजुर्ग बैठा है उते मातम जी सदा आई आ दिस जा मोडे साईं ज़ैनब चेती मां इन करे वना थी जो मुझे पुट जी मजबूरी आ फिजा चेती मां इन करे वना थी जो मुझे दी जी मजबूरी आ मां छड़े नथी सगा मरहबा हाणे समझो तैयार अल्लाह के दुख दर्द में न रोआ रही खुदा तुझे दीन बहन जबुर का सलामत रखे मरहबा मुख्तसर काफिलो तैयार थियो नाने का मोकलाई मां का मोकलाई भा के दावत ॾिनई मां तुझे जनाज़े मां तीर कढिया हा सुठो लॻंदो आ कंहिं वारस जो जनाज़ो हुन जा वारस अची खणनि हाय चाचा हकीकत आ न उहे जनाज़ा भला लॻंदा आहिनि जनाज़न के खैण वारा घणे तादाद में वारस हुजनि अल्लाह अज़ादारो ते ये मोकलाए पर रवायतूं एक सिधो शाम जो करबला आया और मातमियो मिंबर हुसैन जी इज्जत गवा भा जे कब्र ते रुनी अली अकबर जे कब्र ते रुनी अली असगर जे कब्र ते रुनी अज़ादारो हुर भा जे कब्र ते रुनी गाजी जे कब्र ते रोई रोई मथो टेके कब्र ते रोई रोई चेती अब्बास जी आवाज आयो तोखे काई गाल याद आ अल्लाह करे मां समझा सका प्रोफेसर साहब जे तां जे मजमे जुमलो समझो न जाते बिस्तर ते मुसल्ले ते याद आई उते रोईंदे अब्बास ते तो हां भेण मुखे याद आ केड़ी गाल जे खबर तई जने तू बेन भाइरन के दिसंदी न त सब के जे ला
मरहबा मरहबा रोई जेती आबाद ता सुदा ब्यायो मान शाम बैठी मरहबा मरहबा हुसैन जी महाराज मां करोड़ दफा बड़ा मरहूम अदबला बाग जो रूह मौजूदा वड्डे अज़ादार जी मजलिसा हिता काई अख खाली न रहदी दिसो मोडे अज़ादारो मिंबर हुसैन जी इज्जत गवाह ते आलिया शाम जे बाहर आए मैं बिल्कुल मुख्तसर करे आयम मौसम में टाइम जे रिज़ाकत सा अज़ादारो शाम जे बाहर आया ते उन्हें बाग में आया जे बाग में पहलो कयाम ते हजरत फिजा के करना अम्मा फिजा जी दिसिया वो वण आहे जे वण में मुझे भा जो सर रखियो आहे कै समझो हुंदो मोजो जुमलो अज़ादार बिस्मिल्लाह क्या चाचा हां कदीम अज़ादार आयो न वडा अज़ादार आयो वडा मातमी आयो ए वडे अज़ादार जी मजलिसा कोई भी खाली न वतंदो बंदो अज़ादारो मिंबर हुसैन जी इज्जत गवाह भा मुझे जी जो डिठी न फिजा आई रोईंदी वापस आई चता को वण हुयो सरियन जो जेके तवां सिंधी में सरी चंदा आहिनि इन सरीअ जे वण ते इमाम हुसैन जो सर मुबारक क्यों टाइम चाहो शाम जो टाइम हुयो दीगर जो टाइम हुयो हुसैन केड़े टाइम ते कुठो दीगर जो टाइम हुयो ज़ैनब जी चादर कढे लथी दीगर जो टाइम हुयो वतन करे छड्यो दीगर जो टाइम अज शाम का ॿाहिरां अची बीठा आहिनि दीगर जो टाइम आ फिजा आया अज़ादारो फिजा जो अखियों वसियो छोती वसन तो अज़ादार जे इज्जत जो जुमलो पढ़ा चेती आलिया तमा तो के भाजा अज़ादार मिलाया अलमान हाय कर जी बबर लेते अता आजाद आली अज़ादार रोई चेती आलिया तो जो हुसैन जे मुकान सा प्यारा तमा तो खेज जमात भी मिलाया ओनी मातमी अज़ादारो जाफर तैयार जी चाचा उठ ताई लथी जी गाजी घोड़े ता झड़ोयो अज़ादारो वण ताई आई जी हुसैन अकबर जी लाश ते आयो मर्जी तो जी आमत पासे में सजाद रदरोई रोए चाचा डिठे वण जे लामी लामी मां पत्ते पत्ते मां ताजो खून पे दोए ओ बबल वारो सफेद रंग जा पखिया खून में बोले उडाम पे शुरू कन ओडरी न पे सगन फटकी जमीन ते मरी जावजा बीबी करबला ने मो करे दे बय हुसैन पखी माधवनी यो बुधाय न भेड़ लुखन ला केतरो जीवे मरहबा मरहबा मां करोड़ दफा बड़ा मुझे बा अल्लाह बे दम में नरवारे अदोरो खुदा लानत करे जुबैर इब्न तमीम ते पण वारा पड़ना मुखान अच्छी डंडे न वजो फरका तू मिट्टी ते वेही मुखाने ओ हरामी बीबी के ज़रब मारे यार हिकड़ी मां दुआ तो घुराम मुसा दुआ घुरा जो अज़ादारो अगर के मारणो पवे त खिलंदे के मारे रोईंदे के कोई न मारे हाय जे दुआ समझी आपने हाय कहिया कोई खिलंदे के मारे चाचा बच्चे के मारे रोईंदे के जमात नहन जो कदे खड़िया मुझे मथे ते कुरान को भारन के रोए पई ओ मातमी ओ इब्ने तमीम जे हाथ में पेल जोयो अदा नजमुला सन करामी लिखो हरामी मोहम्मद जी दी समझी सामो ना आयो कंड जे पोया जी उते
थोड़ी अदादारी थी खुदा मुझे हाजर जा जन्नत फिरदौस में बुलंद अता फरमाए। अज़ादारो वेर कया जी बुजुर्ग कंदा हुया बुजुर्गन जी याद ताज़ी करण वास्ते ओ मातमियो छड़े वयम कलाकन जो मजमून आ गुस्ल कफन हिक हिक जुमले जी इजाजत ॾियो था तशरीह कयां। अज़ादारो सजाद पाखिर पानी ॾिना फिज़ा पर्दे जे अंदर गुस्ल ॾिया अध कलाक बाद में चाचा फिज़ा मुंह ते मातम कंदी ॿाहिर आई चईती सजाद इमाम मसलो पुछण आई कहिड़ो चे ॿुधा कंहिं मईअ जी जा काथे ख़ुश्क रहे गुस्ल थींदो तड़पी वियो न थींदो रोई चईती ॿुधा पाणी जॾहिं तुंहिंजे पुफी जे मुंहं ते थी विया ज़ैनब जो मयत हली वेठो वञे आवाज़ थो अचे अम्मा मुंहिंजी कतार तसी मारी वई या ज़हरा कुरला अॼु ज़ैनब जी शहादत जी रात आहे। बिस्मिल्लाह बावन वॾो हुकुम कयो अल्लाह जवानी माणे ओ मातमियो अज़ादारो कफन मूंखां पुछो कफन कोई जन्नत मां आयो हूंदो अरड़नि ॿाहिरनि जी भेण हुई अज़ादारो या मदीने खां सजाद घुरायो हूंदो गुरबत ते पर्दो नथो पायां छो त मतां क़यामत जे ॾींहुं हुसैन चए मुंहिंजी भेण जो गुरबत ते पर्दो पवंदो मां छो लांदी बणा फिज़ा हथ वधाए चईती गुस्ल त ॾिनो आहे कफन रे हाय 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 फिज़ा कफन थी चए सजाद जी रद पई थी वधे बबल वारो चोथों दफ़ो चयो अथई गुस्ल ॾिनो आहे कफन रे माफ़ी ॾींदो जीअं जो फाटल अबा पई सजाद हथनि ते करे चए थो अम्मा उजड़ी जो पढ़ंदी वींदो या ज़हरा साईं ज़ैनब जो कफन यार बिस्मिल्लाह जवानी माणे अज़ादारो इन जुमले ते करबला बनवी ॾिसी आ ॾिठो मोड़े जिथे पढ़ंदा आहियो चाचा साईं खुदा जी इज़त गवाह अज़ादारो कफन मिलियो गुस्ल मिलियो ओ मातमियो कंहिंजे घर में जनाज़ो थिए भली खट ठाहींदा आहियूं प्रोफेसर साहब भली खट ठाहींदा आहियूं भलो बिस्तर बनाईंदा आहियूं बकाया पोइ उनखे सदको करे छॾींदा आहियूं अरण ॿाहिरनि जी भेण जो जनाज़ो आहे सजाद अर्श खां पलंग घुरायो हूंदो जंहिं सम्झो आहे हुन हाय कई आहे जेके हल्के जा मातमी आहियो सीने ते हथ अचेव अज़ादारो खुदा जी इज़त गवाह ओ मातमियो आवा नसीम पाक जा जुमला चए बेज़ाकिर पढ़ंदा कयो सजाद चार लकड़ियूं झंगल मां कढियूं हुयूं अरनि ॿाहिरनि जी भेण जो जनाज़ो चइनि लकड़नि ते ओ शियो जनाज़ा मर्द खणंदा आहिनि औरतूं न खणंदियूं आहिनि ऐं ज़ैनब जो जनाज़ो आहे पोयां फिज़ा खई हुई हक़ लाई आहे पाओ मूंखे ॾे मां मुहम्मद मरहबा 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 अवाल आयो मालिया अवाल आयो मां हसना अज़ादारो मां हुसैन ओ मातमियो हुसैन जो नालो आयो रोई चईती रखो मुंहिंजो जनाज़ो हुसैन जॾहिं बाबो आयो हुयो मुंहिंजा कफन जा बंद ॿधल हुया बाबे खे चओ ज़रा पर्दो करे आ तूं मुंहिंजो सर विझ ओ हुसैन मुंहिंजे सर मां रद पई थी मरहबा 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 अज़ादारो
मैयत हलने लगो और आवाज आयो क्यों नहीं आया सुन मात मेरी मातम करना उमल बनी निदाना मजबूरी मालिक संजा संजवाल दिन जा सगरी मोमिन मोमिनात सगी रकम रखना माफ फरमा असां वाल मंजूर मकबूल अता फरमा असां जे परेशानी दूर अता फरमा जेका मरीज